सदाइती सदाइती सब का बखन बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जा मूसी हले सा जा जी मिठो न करे। सिंधवासियो भाइरो भेनरो जिए सिंधु देश जिए रबर सिंध साईं GM सैद। दोस्तों साथियों, अॼु हिन वीडियो में GS सिंध मुतहदा महाज़ जे चेयरमैन मोहतरम शफ़ी महमद बुरफ़त जो तज़ियो आहे, जेको ही आलमी जाइज़ो सिंध जे नौजवान शागिर्दनि सियासी कारकुननि खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। हुरमुज़ जी जंग, आलमी ताक़त जी आज़माइश ऐं नई आलमी सिफ़बंदी। अमेरिका ईरान तकरार, इलाइक़ी रियासतनि ऐं आलमी ताक़तुनि जो जामे तज़ियाती जाइज़ो 14 जुलाई 2024 जे सुबुह ताईं आलमी मंज़रनामो इहो ज़ाहिर करे थो त अमेरिका ऐं ईरान विच में शुरू थियल जंग हाणे रुॻो ॿिनि रियासतनि जी फ़ौजी मुक़ाबले ताईं महदूद न रही आहे। हिन तकरार जो दाइरो ईरान जे फ़ौजी तनसीबात, मीज़ाइल मर्कज़नि ऐं हवाई दिफ़ाअनि खां अॻिते वधी हरमूज़ आबनाए आलमी जहाज़रानी तवानाई जी फ़राहमी, इलाइक़ी सलामती ऐं आलमी ताक़तनि जे तवाज़न ताईं पहुची चुको आहे। जंग जी मौजूदा मरहले मां इहो ज़ाहिर थिए थो त अमेरिका पंहिंजे हवाई ऐं बहरी बरतरी इस्तेमालु कंदे ईरान जे फ़ौजी मीज़ाइल ऐं सामूंडी सलाहियतुनि खे कमज़ोर करणु घुरे थो, जॾहिं त ईरान पंहिंजी रवायती फ़ौजी कमज़ोरी जी तलाफ़ी गैर रवायती जंगी तरीक़नि, सामूंडी दॿाउ, ड्रोन, मीज़ाइल ऐं इलाइक़ी इतिहादनि जे ज़रिए करण जी कोशिश करे रहियो आहे। हिन जंग में अमेरिका वटि जदीद हवाई ताक़त, सामूंडी ॿेड़ा, जाचूसी निज़ाम, सैटेलाइट सलाहियत ऐं वसी इलाइक़ा फ़ौजी अॾा मौजूदु आहिनि। उबतड़ी ईरान वटि अमेरिका जहिड़ी रवायती फ़ौजी ताक़त मौजूदु न आहे, पर ईरान वटि अहिड़ा वसीला ऐं सलाहियतूं ज़रूरु आहिनि जिन ज़रिए हू जंग जे माली, सियासी, सफ़ारती, इंसानी क़ीमत वधाए सघे थो। उन्हनि वसीलनि में ड्रोन, सामूंडी बारूदी सुरंगूं, साहिली मीज़ाइल, नंढियूं तेज़ रफ़्तार जंगी ॿेड़ियूं, साइबर हमला, इलाइक़ी हथियारबंद इतिहाद ऐं हरमुज़ आबनाई में गैर यकीनी सूरतहाल पैदा करण जी सलाहियत शामिलु आहे। इहो बि थी सघे थो त अमेरिका ईरान जे केतिरे ई फ़ौजी हदफ़नि खे तबाह करे, उन जे मीज़ाइल सलाहियतुनि खे आर्दी नुक़सानु पहुचाए ऐं उन सामूंडी सरगर्मियुनि खे महदूद करे। पर जेकॾहिं ईरान आलमी जहाज़रानी, तेल जे क़ीमतनि, सामूंडी इंश्योरेंस ऐं ख़लीजी सलामती खे मुसलसिल गैर मुस्तहकम रखण में कामयाबु रहे थो त जंग जो नतीजो सिर्फ़ु तबाह कयल फ़ौजी हदफ़नि जे अंगनि सां तय न थींदो। जंग जो हतमी नतीजो उन ॻाल्हि ते बि दारोमदारु रखंदो त कहिड़ी धुर वधीक वक़्त ताईं मुआशी दॿाउ, फ़ौजी नुक़सानु, सियासी मुखालफ़त ऐं आलमी सफ़ारती तनक़ीद बर्दाश्त करे सघे थी। उन लिहाज़ खां मौजूदा जंग सिर्फ़ु ताक़त जो मुक़ाबिलो न, पर बर्दाश्त, वक़्त ऐं सियासी इरादे जो मुक़ाबिलो पिणु आहे। हरमुज़ आबनाई आलमी मौशियत जी हिसास रॻ। हरमुज़ आबनाई हिन समूरी जंग जो सभ खां हिसास ऐं अहम मर्कज़ आहे। इहा रुॻो ईरान ऐं ख़लीजी अरब रियासतनि विच में मौजूदु सामूंडी गुज़रगाह न आहे, पर आलमी तवानाई, वापार, बहरी सलामती ऐं वॾी ताक़त जे मुक़ाबले जो मर्कज़ी नुक़्तो आहे। दुनिया जो तेल ऐं कुदरती गैस जो वॾो हिसो हरमुज़ आबनाई मां गुज़री आलमी मार्केट ताईं पहुचे थो। उन करे हिते पैदा थींदड़ कंहिं बि रुकावट जो असरु सिर्फ़ु विच ओभर ताईं महदूद नथो रहे, पर एशिया, यूरोप, अफ्रीका ऐं अमेरिका ताईं पखिड़िजी वञे थो। जेकॾहिं हरमुज़ में जहाज़रानी गैर महफ़ूज़ थिए थी त तेल जूं क़ीमतूं वधी सघनि थियूं, सामूंडी इंश्योरेंस महांगी थी सघे थी, ट्रांसपोर्ट जा ख़र्च वधी सघनि था, आलमी महांगाई में इज़ाफ़ो थी सघे थो ऐं सनअती पैदावार मुतासिर थी सघे थी। हिन सूरतहाल में हरमुज़ रुॻो सामूंडी गुज़रगाह न रहे थी, पर आलमी मौशियत जी अहिड़े हिसास रॻ बणिजी वञे थी जंहिंमें मामूली रुकावट बि आलमी मार्केट में ख़ौफ़ ऐं बेयकीनी पैदा करे सघे थी। अमेरिका जो सरकारी मौक़िफ़ इहो आहे त हरमुज़ आबनाई आलमी जहाज़रानी लाइ बिना रुकावट, बिना इम्तियाज़ ऐं बिना कंहिं गैर क़ानूनी फ़ीस जे खुलियल रहणु घुरिजे। ईरान उन जे उबतड़ हरमुज़ खे पंहिंजी क़ौमी सलामती, इलाइक़ाई असर ऐं जंगी रोकथाम जे अहम ज़रिए तौरु ॾिसे थो। हिकु ॿियो अहम पहलू इहो आहे त अमेरिका आज़ादु जहाज़रानी जे हिफ़ाज़त जे नाले में
हरमूज़ में पंहिंजी मुस्तक़िल बेरी मौजूदगी वधाइणु चाहे थो। उनखे आलमी वापार जी हिफ़ाज़त जो क़दम पिणु सॾियो वञे थो, पर उन सां गॾु इहो इम्कान बि रद्द नथो करे सघे त अमेरिका हिन सामूंडी रस्ते ते पंहिंजी डिघी मुदे वारी स्ट्रेटेजिकल बालादस्ती महफ़ूज़ रखणु चाहे थो। जेकॾहिं अमेरिका ईरान तरफ़ां जहाज़नि खां फ़ीस वठणु या चूंडियल जहाज़नि खे गुज़रणु ॾियण जी मुखालफ़त करे थो, पर पाण सिक्योरिटी ख़र्च या कंहिं ॿी सूरत में अदायगी जो निज़ाम क़ाइमु करे थो त उन पॉलिसी जी क़ानूनी ऐं इख़लाक़ी जवाज़ बाबति सुवाल पैदा थी सघनि था। हरमूज़ ते कंहिं बि हिकु रियासत जी मुस्तक़िल बालादस्ती इलाइक़े जे ॿियनि मुल्कनि लाइ बि ख़दशा पैदा कंदी। उन करे पाइदार हल इहो थी सघे थो त हरमूज़ जी सलामती कंहिं हिकु फ़ौजी ताक़त जे इख़्तियार बदिरां बैन अल-अक़वामी क़ानून, गॾियल इलाइक़ाई ज़िमेवारी ऐं गैर जानिबदार सामूंडी इंतिज़ाम हेठि यक़ीनी बणाई वञे। अमेरिका जी फ़ौजी हिकमत अमली ऐं आलमी साख अमरीकी हिकमत अमली जा केतिरा ई मुमकिन मक़सद ॾिसण में अचनि था। पहिरियों मक़सदु ईरान जी मिज़ाइल, ड्रोन ऐं सामूंडी सलाहियत खे कमज़ोर करणु थी सघे थो। ॿियों मक़सदु हरमूज़ ते तिजारती जहाज़ रानी बहाल करणु आहे। टियों मक़सदु इसराइल ऐं ख़लीजी इत्तेहादियुनि खे इहो यक़ीन ॾियारणु आहे त अमेरिका संदन सलामती लाइ अमली ताक़त इस्तेमालु करण लाइ तयारु आहे। चोथों मक़सदु चीन, रूस ऐं ॿियनि आलमी ताक़तुनि खे इहो पैगाम ॾियणु थी सघे थो त अमेरिका अञा बि अहम सामूंडी रस्तनि, तवानाई जे मर्कज़नि ऐं दिफ़ा इत्तेहादियुनि जी हिफ़ाज़त करण जी फ़ौजी सलाहियत रखे थो। अमेरिका दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि सां दिफ़ाई, फ़ौजी ऐं सिक्योरिटी इत्तेहाद रखे थो। नेटो, जापान, ॾखण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन, इसराइल ऐं ख़लीजी रियासतूं मुख़्तलिफ़ सतहनि ते अमरीकी सलामती वारे ढांचे सां गॾियल आहिनि। इहो इम्कान मौजूदु आहे त अमेरिका क़यादत ईरान ख़िलाफ़ु सख़्तु फ़ौजी कार्रवाई खे रुॻो विच ओभर ताईं महदूद मामिलो न सम्झींदी हुजे, पर उन खे पंहिंजे आलमी इत्तेहादियुनि जी इतमाद ऐं पंहिंजे आलमी साख जे इम्तिहान तौरु बि ॾिसंदी हुजे। जेकॾहिं अमेरिका पंहिंजे कंहिं अहम इलाक़ाई इत्तेहादी या आलमी सामूंडी रस्ते खे महफ़ूज़ रखण में नाकाम नज़र अचे हा त उन सां अमरीकी दिफ़ा ज़मानतुनि बाबति सुवाल पैदा थी सघनि था। अहिड़ी सूरत हाल में कुझु मुल्क पंहिंजे परॾेही ऐं दिफ़ाई पॉलिसी में वधीक ख़ुदमुख़्तियारी, जंहिंसां वेझा इक़्तिसादी लाॻापा या रूस सां वधंदड़ सलामती ताउन ॾांहुं वधंदे थी सघनि पिया। इहो हतमी तौरु नथो चई सघिजे त अमेरिका जे गैर फ़ाल रहण सां सभु इत्तेहाद उन खां धार थी वञनि हा, पर इहो इम्कान ज़रूरु मौजूदु हो त अमेरिकी सलामती ज़मानतुनि बाबति शक वधी वञे हा। आलमी सियासत में हक़ीक़ी फ़ौजी ताक़त सां गॾु ताक़त जो तासुरु पिणु वॾी अहमियत रखे थो। जेकॾहिं कंहिं वॾी ताक़त बाबति इहो तासुरु पैदा थिए त इहा पंहिंजे इत्तेहादी निज़ाम खे तहफ़ुज़ ॾियण जी सियासी ख़्वाहिश या फ़ौजी सलाहियत विञाए रही आहे त उन जे आलमी असर रसूख़ खे नुक़सानु पहुची सघे थो। हिन तनाज़ुर में ईरान ख़िलाफ़ु अमरीकी हमलनि जी शिदत खे अमरीका जे आलमी इतमाद, फ़ौजी रोकथाम ऐं इत्तेहादी निज़ाम खे बरक़रार रखण जी कोशिश तौरु पिणु पढ़ी सघिजे थो। फ़ौजी बरतरी ऐं सियासी कामयाबी जो फ़र्क़ु अमरीका लाइ असुलु इम्तिहान ईरान जी फ़ौजी हदफ़नि खे तबाह करणु न, पर फ़ौजी कारवायुनि खे सियासी नतीजे में तब्दील करणु आहे। फ़ौजी तनसीबात, बंदरगाहनि, मिज़ाइलनि, मर्कज़नि ऐं दिफ़ाई निज़ामनि खे तबाह करणु मुमकिन आहे, पर कंहिं वॾी क़ौम जे सियासी इरादे, तारीख़ी शऊर ऐं क़ौमी सलामती जी सोच ऐं मज़ामती ज़हनियत खे सिर्फ़ु बमबारी सां ख़तमु करणु इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे। अफ़गानिस्तान, इराक़, लिबिया ऐं ॿियनि जंगनि मां ज़ाहिरु थियो आहे त शुरूआती फ़ौजी बरतरी लाज़मी तौरु डिघे मुदे वारी सियासी फतह में तब्दील नथी थिए। फ़ौजी ताक़त हुकूमतुनि खे कमज़ोर करे सघे थी, पर जेकॾहिं जंग खां पोइ मुस्तहकम सियासी निज़ाम, अवामी क़बूलियत ऐं इलाइक़ाई तवाज़ुन ऐं क़ाबिल अमन जो मंसूबो मौजूदु न हुजे त फ़ौजी कामयाबी नएं इन्फ़रातफ़री में तब्दील थी सघे थी। अमेरिका जी कामयाबी तॾहिं ई चई सघिजे थी जॾहिं हू हॉर्मुज़ खे महफ़ूज़ करे, पंहिंजे इत्तेहादियुनि खे जवाबी हमलनि खां बचाए, जंग खे महदूद रखे ऐं ईरान सां अहिड़ो सियासी ठाह हासिलु करे जेको डिघे अरसे ताईं क़ाइमु रही सघे। जेकॾहिं जंग जा मक़सद जहाज़ रानी जी बहाली खां वधीक ईरान जी हुकूमत में जी तब्दीली, जोहरी सलाहियत जी मुकमल ख़ात्मे, मीज़ाइल निज़ाम जी मुकमल तबाही, इलाइक़ाई इत्तेहादियुनि जी ख़ात्मे ऐं दाख़िली सियासी ढांचे जी तब्दीली ताईं पहुचनि था त जंग वधीक डिघी ऐं महांगी ऐं गैर यकीनी थी सघे थी। ईरान जी हिकमत अमली
सिधी फतेह बदिरां क़ीमत वधाइणु ईरान रवायती फ़ौजी लिहाज़ खां अमेरिका जे बराबरि न आहे। उन करे ईरान जे हिकमत अमली सिधी फ़ौजी मुक़ाबले बदिरां मुख़ालिफ़ धुर जे जंगी क़ीमत वधाइण ते ॿधल थी सघे थी। ईरान हरमुज़ खे अमरीकी बहरी ताक़त खे मुकमल शिकस्त ॾियण लाइ न पर आलमी मार्केट, ख़लीजी इतिहादियुनि ऐं मग़रबी मुआशिरतनि ते दॿाउ वधाइण लाइ इस्तेमालु करे सघे थो। ईरान खे इहो अहसासु हूंदो त हू अमेरिका ऐं उन जे इतिहादियुनि खे मुस्तक़िल तौरु आबनाई खां ॿाहिरि नथो रखी सघे, पर हू जहाज़नि, सामूंडी अमली, इंश्योरेंस कंपनियुनि ऐं तेल जे मार्केटनि लाइ एतिरो ख़तरो पैदा करे सघे थो जो जंग जे मजमूई क़ीमत मुसलसल वधंदी रहे। हर नओं हमिलो तेल जी क़ीमत, जहाज़रानी जे भाड़े, इंश्योरेंस ख़र्चनि ऐं इलाइक़ाई सीड़पकारी ते असरु विझी सघे थो। अहिड़े दॿाउ ज़रिए ईरान ॻाल्हियुनि जे मेज़ ते वधीक सियासी वज़न हासिलु करण जी कोशिशि करे सघे थो, पर हिन हिकमत अमली में ईरान लाइ बि वॾो ख़तरो मौजूदु आहे। जेकॾहिं हरमुज़ में अरब, एशियाई या गैर जानबदार मुल्कनि जे जहाज़नि खे नुक़सानु पहुचे थो त ईरान अमेरिका मुख़ालिफ़ आलमी हमदर्दियूं विञाए सघे थो। जेकॾहिं ईरान ख़लीजी अरब रियासतनि, गैर जानबदार जहाज़नि या आलमी तवानाई जे वहिकिरे खे मुस्तक़िल नुक़सानु पहुचाए थो त उन जे ख़िलाफ़ु वधीक वसी फ़ौजी ऐं सफ़ारती तार ठही सघे थो। उन करे हरमुज़ ईरान जो सभ खां ताक़तवर दॿाउ वारो औज़ार आहे, पर साॻिए वक़्तु उहो उन लाइ सभ खां ख़तरनाक ऐं सियासी जवाज़ पिणु आहे। इसराइल जे वजूद सलामती जो तसवुरु इसराइल ईरान जी मीज़ाइल सलाहियत, जोहरी प्रोग्राम ऐं इलाइक़ाई इतिहादियुनि खे पंहिंजे क़ौमी ऐं वजूद जी सलामती लाइ ख़तरो सम्झे थो। इसराइल दिफ़ाई हिकमत अमली घणो करे अॻुवाट हमले, मुख़ालिफ़ धुर जी सलाहियत खे इस्तेमालु थियण खां अॻु तबाह करण ऐं इलाइक़ी फ़ौजी बरतरी बरक़रार रखण ते ॿधल रही आहे। इसराइल लाइ ईरान रुॻो हिकु मुख़ालिफ़ रियासत न पर अहिड़ी इलाइक़ाई ताक़त आहे जेका फ़लस्तीन, लिबिया, लिबनान, शाम, इराक़ ऐं यमन जे मुख़ालिफ़ ग्रुपनि सां लाॻापा रखे थी। पर हिकु बुनियादी सुवालु बरक़रार रहे थो त छा ईरान जो जोहरी ॼाण क़ौमी सलामती जी ज़हनियत ऐं सियासी इरादे खे हवाई हमलनि सां मुकमल तौर ते ख़तमु करे सघे थो? सवाल: तनसीबात तबाह थी सघनि थियूं, साइंसदान ऐं फ़ौजी क़यादतूं निशानो बणिजी सघनि थियूं, पर फ़नी ॼाण, रियासती तजुर्बो ऐं क़ौमी ख़ौफ़ खे मुकमल तौरु तबाह करणु मुमकिन न हूंदो। इहो बि थी सघे थो त ईरान पाण खे जेतिरो वधीक वजूदी ख़तरे हेठि महसूसु करे ओतिरो वधीक सख़्तु मीज़ाइल ऐं दिफ़ाई ऐं जोहरी पॉलिसियूं अख़्तियार करे। अहिड़ी सूरत में फ़ौजी दॿाउ ईरान खे पंहिंजी पॉलिसी खां पोइ ते हटण बदिरां वधीक सख़्तु रुख़ अख़्तियार करण ॾांहुं बि धिकी सघे थो। सऊदी, ख़लीजी अरब रियासतूं तहफ़ुज़ ऐं ख़ुदमुख़्तियारी जे विच में सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, क़तर, बहरीन, कुवैत ऐं ओमान लाइ मौजूदा जंग इंतिहाई पेचीदा सूरत हाल पैदा करे थी। उन्हनि मां केतिरनि मुल्कनि वटि अमेरिका जा फ़ौजी अॾा, दिफ़ाई मुआदा या सिक्योरिटी सहकार मौजूदु आहिनि, पर उहे साॻिए वक़्तु ईरान सां मुकमल जंग बि नथा चाहिनि। उन्हनि मुल्कनि जा शहर, बंदरगाहूं, तेल जूं तनसीबात, हवाई अॾा, पाणी साफ़ु करण जा प्लांट ऐं माली मर्कज़ ईरान जे मीज़ाइलनि ऐं ड्रोन सलाहियतुनि जे पहुच में आहिनि। उन करे ख़लीजी रियासतुनि लाइ अमरीकी फ़ौजी तहफ़ुज़ ज़रूरी बि आहे ऐं अमरीकी जंग तोसी ख़तरो पिणु आहे। सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारात गुज़िरियल सालनि में चीन सां इक़्तिसादी लाॻापा, रूस सां तवानाई तावन ऐं ईरान सां सफ़ारती राब्ता वधाया आहिनि। उन मां ज़ाहिर थिए थो त अरब रियासतूं हिक ई आलमी ताक़त ते मुकमल इन्हिसार करण बदिरां घणरुखी परॾेही पॉलिसी अख़्तियार करणु चाहिनि थियूं। क़तर पंहिंजे अमरीकी लाॻापनि, ईरान सां राब्तनि ऐं सालसी जे तजुर्बे सबबि सफ़ारती ॻाल्हियुनि में अहम किरदारु अदा करे सघे थो। गॾियल अरब इमारात लाइ हरमुज़ जी सलामती इंतिहाई अहम आहे, छाकाणि त उन जी मुआशियत बंदरगाहनि, आलमी वापारु, हवाई सफ़र, माली ख़िदमतुनि ऐं सीड़पकारी सां ॻंढियल आहे। सऊदी अरब लाइ तेल, इलाइक़ाई क़यादत, मज़हबी हैसियत ऐं क़ौमी सलामती अहम आहिनि। उन करे सऊदी पॉलिसी ईरान खे मुकमल तौर ते मज़बूत थियण खां रोकण ऐं साॻिए वक़्तु सिधी जंग खां बचण जे विच में तवाज़ुन क़ाइमु रखण जी कोशिशि कंदी। चीन ईरान जो साथी पर अदम इस्तेहकाम जो मुख़ालिफ़। चीन ईरान सां इक़्तिसादी तवानाई ऐं स्ट्रेटेजिक लाॻापा रखे थो, पर चीन जो बुनियादी मक़सदु ईरान जी फ़ौजी फतेह खां वधीक तवानाई जी महफ़ूज़ फ़राहमी, आलमी वापार जे तसलसल ऐं इलाइक़ाई इस्तेहकाम खे बरक़रार रखणु आहे। चीन अमरीकी फ़ौजी बालादस्ती ऐं हिक तरफ़ी ताक़त जे इस्तेमाल जी मुख़ालिफ़त करे सघे थो, पर साॻिए वक़्तु हू हरमुज़ जी बंदिश या डिघे सामूंडी जंग जो हामी नथो थी सघे।
चीन दुनिया जे वॾियुनि तवानाई दरामद कंदड़ मुआशियतुनि मां हिकु आहे। हरमज़ जी बंदिश या तेल जी क़ीमतुनि में वॾी वाध चीन जे सनअत बरामद ऐं मुआशी वाध खे नुक़सानु पहुचाए सघे थी। उन करे चीन लाइ बहितरीनु सूरतहाल इहा हूंदी जंहिं में ईरान जी रियासती बका बरक़रार रहे, अमेरिका खे मुकमल इलाइक़ाई बालादस्ती हासिलु न थिए, हरमुज़ खुलियल रहे ऐं तवानाई जी फ़राहम जारी रहे। चीन मुमकिन तौर ते सिधी फ़ौजी मुदाख़लत बदिरां सफ़ारतकारी इक़्तिसादी सहकार गॾियल क़ौमुनि ऐं अमरीकी पॉलिसियुनि जे इख़लाक़ी तनक़ीद खे तरजीह ॾींदो। रूस सियासी फ़ाइदो ऐं महदूद अमली सलाहियत रूस ईरान सां दिफ़ाई, सियासी ऐं स्ट्रेटजिकल लाॻाप रखे थो। मॉस्को अमेरिका फ़ौजी कारवायुनि खे पंहिंजे ख़िलाफ़ु हलंदड़ वसी आलमी ताक़त जे मुक़ाबले में जो हिसो सम्झी सघे थो। तेल जे क़ीमतुनि में वाध रूस लाइ माली फ़ाइदो पैदा करे सघे थी। साॻिए वक़्तु अमेरिका जो विच ओभर में फ़ौजी ऐं सियासी ऐं माली तौरु फासणु रूस लाइ जियो पॉलिटिकल फ़ाइदो बणिजी सघे थो, पर रूस जे अमली सलाहियत महदूद आहे। हू ईरान खे सफ़ारती फ़नी इंटेलिजेंस या मख़सूस दिफ़ाई मदद ॾेई सघे थो, पर अमेरिका सां सिधो फ़ौजी मुक़ाबिलो करणु रूस जे मफ़ाद में न हूंदो। रूस लाइ मुनासिब सूरतहाल इहा थी सघे थी त जीअं मां अमेरिका ते जंगी ख़र्चनि वधणु, मग़रबी इत्तेहाद में इख़्तिलाफ़ पैदा थियसि ऐं तेल जूं क़ीमतूं बुलंद रहणु ऐं रूस खे ईरान सां पंहिंजा लाॻापा बरक़रार रखण जो मौक़ो मिले, पर रूस बि आलमी जहाज़रानी जे मुकमल बंदिश जो हामी नथो थी सघे, छाकाणि त हरमुज़ जी डिघी बंदिश आलमी वापार ऐं ग्लोबल साउथ जी मुआशियत खे नुक़सानु बणाईंदे यूरोप सलामती में अमेरिका मुआशियत में जंग जो ख़ौफ़। यूरोप दिफ़ाई लिहाज़ खां अमेरिका ऐं नेटो सां ॻंढियल आहे, पर विच ओभर जी जंग जे मुआशी, इंसानी ऐं सियासी नतीजनि खां तमामु घणो मुतासिर थी सघे थो। यूरोप लाइ तेल ऐं गैस जूं क़ीमतूं, सामूंडी वापार, मुहाजिरनि जा नवां वहिकिरा, दहशतगर्दी जा ख़तरा ऐं इलाइक़ी अदम इस्तेहकाम अहम मसइला आहिनि। यूरोपी रियासतूं सफ़ारतकारी, आज़ाद जहाज़रानी ऐं जंग जी हदबंदियुनि जी हिमायत कनि थियूं, पर उन्हनि वटि अमरीकी पॉलिसी खे रोकण लाइ महदूद ख़ुदमुख़्तियारी फ़ौजी ऐं सियासी सलाहियत आहे। यूरोप जो बुनियादी तज़ाद इहो आहे त हू जंग जी मुआशी असरनि खां डिॼे थो, पर पंहिंजी सलामती लाइ अमरीका ते भाड़े थो। जॾहिं अमरीकी पॉलिसी जंग खे वधाए थी त यूरोप खे उन जी मुआशी ऐं इंसानी क़ीमत बर्दाश्त करणी पइजी सघे थी। बावजूदि उन जे त यूरोपी अवामी या हुकूमतूं मुकमल जंग जा हामी न आहिनि। हिंदुस्तान तवानाई, ख़लीजी रोज़गार ऐं स्ट्रेटजिकल तवाज़ुन हिंदुस्तान लाइ हरमुज़ अपनाई इंतिहाई अहम आहे, छाकाणि त उन जी तवानाई दरामद, ख़लीजी वापार ऐं लखे हिंदुस्तानी शहरनि जे रोज़गार विच ओभर सां ॻंढियल आहे। हिंदुस्तान अमरीका सां वधंदड़ स्ट्रेटजिकल लाॻाप रखे थो, पर साॻिए वक़्तु ईरान सां तारीख़ी, इक़्तिसादी ऐं इलाइक़ाई राब्ताउनि खे ख़तमु नथो करणु चाहे। दिल्ली लाइ तेल जी क़ीमतुनि में वाध, जहाज़रानी जी रुकावट ऐं ख़लीजी मुल्कनि में अदम इस्तेहकाम वॾा मसाइला पैदा करे सघनि था। उन करे हिंदुस्तान मुमकिना तौरु कंहिं हिकु धुर जी मुकमल हिमायत बदिरां आज़ाद जहाज़रानी, सफ़ारती हल, पंहिंजे शहरनि जी सलामती ऐं तवानाई जे फ़राहम खे अवलियत ॾींदो। तुर्की, मिस्र ऐं लिबनान तुर्की नेटो जो मेंबर आहे, पर उन जूं इलाइक़ाई ख़्वाहिशूं अमरीका ऐं यूरोप खां मुख़्तलिफ़ आहिनि। तुर्की जंग जे वसी थियण जी मुखालफ़त करे सघे थो, ईरान जी मुकमल तबाही खे इलाइक़ाई ताक़त जे तवाज़ुन लाइ ख़तरो सम्झी सघे थो ऐं पाण खे हिकु सालिस ऐं इलाइक़ी ताक़त तौरु पेश करण जी कोशिशि करे सघे थो। मिस्र लाइ सुइज़ कैनाल, ॻाढ़ो समुंड, सामूंडी वापार, अरब दुनिया जो इस्तेहकाम ऐं तवानाई जूं क़ीमतूं अहम आहिनि। हरमुज़ ऐं ॻाढ़े समुंड में अदम इस्तेहकाम मिस्र जे सुइज़ आमदनी, वापार ऐं मौशियत ते मनफ़ी असरु विझी सघे थो। उन करे मिस्र सफ़ारती हल, ख़लीजी रियासतनि जी सलामती ऐं आज़ाद जहाज़रानी जी हिमायत कंदो। लिबनान हिन जंग जो सभ खां कमज़ोर इलाइक़ाई महाज़ बणिजी सघे थो। ईरान ऐं इसराइल जे मुक़ाबले हज़बुल्लाह जे किरदार ऐं इसराइली हमलनि जो भार लिबनान जे अॻुई कमज़ोर रियासत, मुआशियत ऐं अवाम ते पइजी सघे थो। लिबनान जे मफ़ाद में इहो आहे त मुल्क खे ईरान इसराइल जंग जे दाइमी मैदान में तब्दील थियण खां बचायो वञे ऐं लिबनानी रियासत खे पंहिंजी समूरी सरज़मीन ते हक़ीक़ी अख़्तियार हासिलु थिए। पेट्रोल, डॉलर ऐं आलमी मालियाती निज़ाम ही जंग अमरीकी डॉलर जे फौरी ख़ात्मे जो सबबु न बणिजंदी। डॉलर अञा बि आलमी वापार, कर्ज़नि, मर्कज़ बैंकनि जे ज़ख़ीरनि, सरमाए मार्केट ऐं तवानाई जे वापार में वॾी हैसियत रखे थो, पर पाबंदियुनि, माली निज़ाम जी सियासी इस्तेमाल ऐं जंगनि सबबु केतिरा ई मुल्क मुतबादिल अदायगी निज़ाम, मक़ामी करंसियूं ऐं नवां माली नेटवर्क ठाहिण जूं कोशिश करे रहिया आहिनि। चीन जो सेप्स निज़ाम मक़ामी करंसियुनि
में वापार ब्रिक्स मुल्कनि जा माली बहस ऐं मरकज़ी बैंकुनि जूं डिजिटल करंसियुनि तब्दीली जा मिसाल आहिनि। इहो इम्कानु मौजूदु आहे त मुस्तक़बिल जो आलमी मालियाती निज़ाम मुकमल डॉलर खां आज़ादु न हुजे पर वधीक विरहायल हुजे, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ करंसियूं ऐं अदायगियूं निज़ाम गॾियल हलनि। हरमज़ जी जंग अहिड़ी तब्दीली जी रफ़्तार वधाए सघे थी, पर रुॻो हिकु जंग जे बुनियाद ते पेट्रोल डॉलर जी फौरी ख़ात्मे जो नतीजो कढणु दुरुस्त न हूंदो। छा कंहिं दौर जी मुकमल फतह मुमकिन आहे? फ़ौजी लिहाज़ खां अमेरिका खे तमामु वॾो नुक़सानु पहुचाए सघे थो, जॾहिं त ईरान अमेरिका खे रवायती जंग में शिकस्त ॾियण जी सलाहियत नथो रखे, पर सियासी फतह जो मयारु फ़ौजी तबाही खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। अमेरिका जी फतह तॾहिं ई चई सघिजे थी जॾहिं हू हरमज़ खे महफ़ूज़ करे इत्तेहादियुनि खे तहफ़ुज़े जंग खे महदूद रखे, ईरान खां क़ाबिल अमल सियासी ठाह हासिलु करे। ईरान जी कामयाबी अमरीकी फ़ौज खे शिकस्त ॾियण में न, पर पंहिंजी रियासती बका ऐं दिफ़ा ऐं सलाहियत ऐं हरमज़ ते कुझु असर ऐं ॻाल्हियुनि में सियासी वज़न महफ़ूज़ रखण में थी सघे थी। सभ खां वधीक इम्कानी नतीजो कंहिं हिकु दौर जी मुकमल फतह बदिरां हिकु थकाईंदड़ नामुकमल ऐं आरदी ठाह थी सघे थो। उन ठाह में हरमुज़ जा आज़ादु जहाज़ रानी, ईरान लाइ महदूद मुआशी रायतूं, जोहरी ऐं मीज़ाइल ॻाल्हियुनि जी नई तरतीब, ख़लीजी रियासतुनि लाइ सलामती ज़मानतूं ऐं कंहिं गॾियल सामूंडी निगरानी निज़ाम जा नुक़्ता शामिलु थी सघनि था। पर जेकॾहिं धुरियूं वधि खां वधि फ़ौजी ऐं सियासी मक़सदनि ते क़ाइमु रहनि थियूं त जंग ख़लीजी रियासतनि लिबनान, इराक़, शाम ऐं आलमी तवानाई निज़ाम ताईं वधीक पखिड़िजी सघे थी। अक़वाम मुतहदा ऐं आलमी क़ानून जो बहिरान ही जंग अक़वाम मुतहदा ऐं मौजूदा आलमी निज़ाम जे कमज़ोरी खे बि ज़ाहिर करे थी। जॾहिं सलामती काउंसिल जा मुस्तक़िल मेंबर या संदन वेझा इत्तेहादी कंहिं तकरार जो हिसो बणिजनि था त गॾियल क़ौमुनि लाइ गैर जानिबदारी ऐं असराणो किरदारु अदा करणु ॾुखियो थी पवे थो। वीटो जो निज़ाम आलमी इंसाफ़, बराबरी, ख़ुदमुख़्तियारी, क़ानून जी हिकु जहिड़ाई लाॻू थियण जे उसूलनि सां टकराव में अचे थो। पाइदार आलमी निज़ाम लाइ ज़रूरी आहे त गॾियल क़ौमुनि खे वॾियुनि रियासतनि जे क़ौमी मफ़ादनि जे मुहाफ़िज़ इदारे बदिरां क़ौमुनि जे इंसानी ऐं आलमी अमुन ऐं गॾियल मफ़ादनि जे बुनियाद ते वधीक बाख़्तियार बणायो वञे। कंहिं बि मुल्क खे अहिड़ो वीटो इख़्तियार हासिलु न घुरिजे जंहिं ज़रिए हू जंग, कब्ज़े ऐं इंसानी हक़नि जी लताड़ या पंहिंजे इत्तेहाद जी जारियत बाबति आलमी फ़ैसिले खे रोके सघे। हतमी नतीजो: मिडल ईस्ट जे हिन जंग में कंहिं बि धुर जो मुकमल पाइदार फतह जा इम्कान महदूद आहिनि। अमेरिका ईरान खे वॾी फ़ौजी तबाही पहुचाए सघे थो, पर ईरान जी क़ौमी इरादे, रियासती बका ऐं इलाइक़ाई असर खे मुकमल ख़तमु करणु ॾुखियो हूंदो। ईरान अमेरिका खे रवायती फ़ौजी शिकस्त नथो ॾेई सघे, पर हरमुज़, मीज़ाइल, ड्रोन ऐं इलाइक़ाई नेटवर्क ज़रिए जंग जी क़ीमत वधाए सघे थो। हिन जंग जो सभ खां वॾो शिकार कंहिं हिकु फ़ौज जो वक़ार न, पर ख़िते जो अमन, आम माण्हू, आलमी एतमाद, अक़वाम मुतहदा जी हैसियत ऐं आलमी मौशत बणिजी सघनि था। इहो बि थी सघे थो त अमेरिका ईरान ख़िलाफ़ सख़्तु ताक़त जे इस्तेमालु ज़रिए पंहिंजे इत्तेहादियुनि खे यकीन ॾियारणु, पंहिंजी आलमी साख बचाइण ऐं हरमज़ ते पंहिंजी स्ट्रेटेजिक मौजूदगी मज़बूत करणु चाहे। पर फ़ौजी ताक़त जे वधंदड़ इस्तेमाल सां अमेरिका खे रुॻो आर्ज़ी नफ़्सियाती इत्मिनान मिली सघे थो, जॾहिं त डिघे मुदे वारे सियासी ऐं इख़लाक़ी कामयाबी लाइ जंग बदिरां सफ़ारतकारी, क़ानून ऐं इलाइक़ाई मफ़ाहम ज़रूरी हूंदी। हरमुज़ जे आमदरफ़त ऐं ख़िते जी सलामती आख़िरकार सिर्फ़ु अमेरिका बहिरी ताक़त सां न, पर ईरान, अरब रियासतनि, एशियाई मुआशरतनि ऐं आलमी बिरादरी जे गॾियल सियासी ठाह सां बहाल थी सघनि थियूं। हीअ जंग सिर्फ़ु अमेरिका ऐं ईरान जे विच में मुक़ाबिलो न, पर उन सवाल जो इम्तिहान आहे त 21वीं सदी में आलमी समूंडी रस्ता, तवानाई, क़ानून, करंसी ऐं सलामती कंहिं हिकु वॾी ताक़त जी मर्ज़ी सां हलंदा या गॾियल आलमी क़ानून ऐं बराबरी ख़ुदमुख़्तियारी उसूलनि हेठि मुनज़म थींदा। जेकॾहिं दुनिया हरमुज़ जे बहिरान मां मुनासिब सबक़ हासिलु न कयो त मुस्तक़बिल में तवानायूं अपनाए ॾखण चीन समुंड, बाबुल मुंदब, सुइज़ कैनाल, कारे समुंड ऐं ॿियनि अहम आलमी लंघनि ते साॻिया बहिरान वधीक शिदत सां विरहाइजी सघनि था। उन करे हरमुज़ जो तकरार रुॻो अॼु जी जंग जो मसइलो न, पर मुस्तक़बिल जे आलमी निज़ाम, क़ानून, अमून ऐं ताक़त जो तवाज़ुन जो बुनियादी इम्तिहान ई आहे। ही आलमी सूरत हाल जो तजियो GS मुतहदा मां जे चेयरमैन मोहतरम शफ़ी महमूद बुरफ़त कयो ऐं सिंध जे समूरनि सियासी कारकुननि खे ही ज़रूरु पढ़ी ऐं पंहिंजी राय ॾियणु घुरिजे। ही मौक़ुफ़
15 जुलाई 2026 तव्हांजो पंहिंजो शाहनवाज़ भुट्टो।